आलमी मालियाती फंड जी मैनेजिंग डायरेक्टर क्रिस्टालीना जॉर्जिवा जो चवणु आहे त पहिरीं टिमाहीअ में चीन जी कारकर्दगी तमामु बहितरीन रही, जॾहिं त पाकिस्तान खे मुआशी हवाले सां ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। मैनेजिंग डायरेक्टर IMF क्रिस्टालीना जॉर्जिवा वर्ल्ड इकनॉमिक फोरम खे ख़िताब कंदे चयो त हिन मीटिंग में IMF जा 2 पैगाम आहिनि। क्रिस्टालीना जॉर्जिवा जो चवणु आहे त गुज़िरियल कुझु वरहनि जे मुश्किलातुनि जे बावजूदु तरक़ी ऐं मईशत बहितर थी आहे। असां तरक़ी जी हदफ़नि खे हिन साल लाइ बहितर कयो आहे। IMF जी MD चयो त एडवांस मईशतुनि में अमेरिका जी कारकर्दगी बहितर आहे। इंडोनेशिया, मलाइशिया ऐं भारत जहिड़नि मईशत जे मैदान में अॻिते वधंदड़ मुल्कनि जी मार्केटनि जी कारकर्दगी बहितर आहे। हुन चयो त चीन जी कारकर्दगी पहिरीं टिमाहीअ में तवक़ुआत खां वधीक सुठी रही, जॾहिं त पाकिस्तान ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। मिस्र हाणे कुझु बहितर आहे, पर अञा बि मिस्र ॾुखियाईनि खे मुंहुं ॾिए पियो। IMF जी MD जो चवणु हो त घटि आमदनी वारनि मुल्कनि जी हालत ख़राब थी रही आहे। कोरोना वबा सबबि दुनिया खे $3.3 ट्रिलियन जो नुक़सानु पहुतो। कोरोना वायरस सबबि ग़रीब मुल्क वधीक मुतासिर थिया। IMF जी मैनेजिंग डायरेक्टर जो चवणु हो त संदन पहिरीं अवलियत आहे त जिन मुल्कनि में महांगाई वधीक आहे उन्हनि खे टारगेट ते आंदो वञे। कंहिं हद ताईं महांगाईअ में घटिताई आणण में कामयाबु थिया आहियूं, पर अञा घणो कमु करणो आहे।